श्रीचन्द्रदेवं शिवम् अद्वितीयं भस्माविलिप्तं शशिशुभ्रवर्णं पद्मासनस्थं सुखदं यतीन्द्रं वाकायचित्ते सततं भजेऽहम्। बाली रोवे नाही भतार, बाली रोवे नाही भतार, नानक दुखिया सब संसार, नानक दुखिया सब संसार। बाली रोवे नाही भतार, बाली रोवे नाही भतार, नानक दुखिया सब संसार, नानक दुखिया सब संसार। सहस दान दे इंद्र रुआया, सहस्र दान दे परशुराम रोवे घर आया, परशुराम रोवे घर आया, अजय सरोवे भीख्या खाए, अजय सरोवे ऐसी दरगह मिले सजाए, ऐसी दरगह मिले सजाए, ऐसी दरगह मिले सजाए। बाली रोवे नाही भतार, बाली रोवे नाही भतार, नानक दुखिया सब संसार, नानक दुखिया रोवे राम निकाला भया, रोवे राम निकाला भया, सीता लक्ष्मण बिछड़ गया, सीता लक्ष्मण बिछड़ गया, रोवे दहसर लंका गवाए, रोवे दहसर
सिर जिन सीता आंदी डोरवाए, जिन सीता आंदी डोरवाए, नानक दुखिया सब संसार, नानक दुखिया सब संसार। वाली रोवे नाही भतार, वाली रोवे नाही भतार, नानक दुखिया सब संसार, नानक दुखिया सब रोवे पांडव भय मजूर, रोवे पांडव भय मजूर, जिनके स्वामी रहत हदूर, जिनके स्वामी रहे हजूर, रोवे जन्मे जय खुद गया, एक ही कारण पापी भया, एक ही कारण पापी भया, नानक दुखिया सब संसार, नानक दुखिया सब नानक दुखिया सब संसार, नानक दुखिया सब संसार। रोवे शेख मसाइक पीर, रोवे शेख अंत काल मत लागे भीड़, अंत काल लागे भीड़, रोवह राजे कन पड़ाए, रोवह राजे कन पड़ाए, घर घर मांगे भिख्या जाए, घर घर जाके देखा जाए, रोवह किरपन संचय धन जाए, रोवह किरपन संचय धन जाए, पंडित रोवे ज्ञान गवाए, पंडित रोवे ज्ञान कमाए, मन नाव सोई जिण जाए, औरी करम न ले खिलाए,
करम न लेखे लाए, नानक दुखिया सब संसार। नानक दुखिया सब संसार। नानक दुखिया सब संसार। नानक दुखिया सब संसार। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय। प्यारी साध संगत, नानक दुखिया सब संसार। भाई सब दुखी आहिनि, सॼो संसार खे को न को दुख हर कंहिंखे आहे। वॾा वॾा मिसाल बि अगरि खणूं इतिहास जा, जंहिंजो हींअर असां वर्णन ॿुधोसीं, हिन शब्द में राम बि दुखी, वॾा वॾा शेख पीर पातशाह बि दुखी। सुखी केवल उहो आहे जंहिं वटि वैराग आहे। वैरागी सदाईं सुखी, अंतर्मुखी सदाईं सुखी, ईअं न, ऐं बहुर्मुखी दुखी। हा, त असां उन वैराग जे बारे में कुझु ॿुधी रहिया आहियूं, जेका वास्तविक सुख जी चाबी आहे। वैराग दुख जो कारण आहे संसार, उन में अटैचमेंट, ऐं वैराग आहे उन संसार खां डिटेच थियणु। वास्तविक सुख पर माण्हूअ खे हिकु भरम आहे कि संसार अगरि छॾाइजी वियो त सुख बि हलियो वेंदो। सुख आहे त संसार में ई आहे, ईअं ई सम्झंदा आहियो न। ॻाल्हियूं भली कुझु बि कंदा हुजो, मानसिकता त इहा ई आहे कि संसार छुटियो त मुंहिंजो सुख बि हलियो वेंदो, मुंहिंजो सभु कुझु हुन में ई आहे। बसि इहो ई कारण आहे दुख जो, कि सुख उते पियो थो इंसान ॻोल्हे जिते सुख त कान्हे। सुख जो वेश मटाए करे दुख ई वेठो आहे। ऐं हिकु भ्रम माण्हूअ खे लॻंदो आहे कि हिते सुख आहे। त असां भरतरी महाराज जे द्वारा लिखियल वैराग शतक के सत्संग करे रहिया आहियूं। उन में कुझु अहिड़ो ई प्रसंग ईंदो। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। चौथो नंबर, टियों नंबर श्लोक। महाराज भरतरी चए थो, न संसारोत्पन्न चरित मनु पश्यामि कुशलम विपाक पुण्यानाम जनयंती भयम में विमर्शतः महद भी पुण्यो घैश्चर परिग्रहिताश्च विषया महांतो जायते व्यसनमिव दातुम विषयणाम। संसार में, संसार जे कमनि में तनक भी सुख कान्हे। संसार जा जेतिरा भी कर्म आहिनि, पर त मूंखे जोड़नो आहे, सत्संग में त सुख आहे। त संसार जे उन्हनि कमनि में सुख कान्हे जिन में असांजो लक्ष्य धन आहे। इहो विश्लेषण करणो पवंदो। संसार माना, संसार जो कमु माना स्वार्थ सां कयल कर्म, उहो सांसारिक कर्म। कोई दुकानदार कुझु शइ विकिणंदो आहे, उहा शइ कंहिंजे कम जी आहे, ॾाढी अनमोल आहे, पर दुकानदार जो हुन सां मतिलबु कान्हे कि कंहिंजे कमु अचे। हुन जो मतिलबु आहे मुंहिंजो विकामजे, मूंखे पैसा मिलनि। त उन कम में उद्देश्य आहे धन, त उन में सुख कान्हे। सुख आहे जेको निष्काम कर्म कजे थो, ऐं उहो कम जेको निष्काम कजे थो उहो ऊंचो बि आहे।
माण्हू छा सम्झंदो आहे ऊचे ऐं नीचे कम जी कैटेगरी ठाहे छॾी अथनि। कहिड़े आधार ते? धन जे आधार ते। पैकेज वॾो आहे त भाई ऊचो कमु आहे, सिर्फ़ु इहो ई आधार आहे न। अगरि पैसा वैसा नथा मिलनि त इहो नीचो नंढड़ो कमु आहे, निकृष्ट, का वैल्यू ई कान्हे। पर जस्ट उल्टो अथव, बिल्कुलु उल्टो अथव। जेको कमु बिना स्वार्थ जे कयो थो वञे न, उहो अथव ऊचो कमु। अध्यात्म जी दृष्टिअ में, परमात्मा जी दृष्टिअ में, ऐं सुख बि ॾींदो अथव उहो कमु। हिते दरबार में कोमल जेॾी महिल सफ़ाई कंदी आहे सत्संग खां पोइ, जीअं हिते शिवलिंग साफ़ कंदी आहे, कोई ॾिसे त उहो हुनखे छा चवंदो? सामान्य माण्हू, ऊचो कमु या ईअं ई ठीकु आहे, मिड़ई वांदी वेठी आहे। सामान्य माण्हू चवंदव वांदी वेठी आहे, मूंखे ख़बर आहे। इन ई जॻह ते उहा माई के ऑफिस में वञे जिते का छोकिरी वेठी आहे रिसेप्शनिस्ट थी करे काउंटर ते, ऐं उहा उन खां पुछे थी कहिड़ो कमु अथई, उन माई जी नज़र में उहा ऊची आहे। त असां पहिरीं ॿुधंदा हलूं संसार में छा थी रहियो आहे, ऐं सचाई बिल्कुलु उल्टी आहे। माण्हूअ जी मानसिकता छा आहे कि अगरि कोई निस्वार्थ भाव सां शेवा करे थो त इहो कोई फालतू माण्हू आहे, वांदो माण्हू आहे, इन वटि टैलेंट कान्हे असां वांगुरु। ऐं का छोकिरी अगरि किथे जॉब पे थी करे, नौकरी पे थी करे, उहो ऊचो कमु आहे हुन लाइ। जबकि हुन माई खे उहा छोकिरी ॾींदसि कुझु कोन, पंहिंजी सैलरीअ मां रुपयो बि कोन ॾींदसि, पर अलाए छो हुनखे इहा ॾाढी ऊची लॻंदी। ऐं जेका हिते छोकिरी शेवा कंदी हूंदी उन लाइ उहा न चाहींदी कि मुंहिंजी धीअ बि ईअं शेवा करे, न चाहींदी। हा, उनखे कोई बेवकूफ़ उल्लू पटाए कि शेवा करण सां जॉब मिलंदई त पोइ मोकिलींदसि वञड़ी, सभिनि खे जॉब मिली वियो, तूं रहिजी वई, वञ शेवा कर। त माना हुनजो लक्ष्य उहो ई आहे। सांसारिक कर्म कोई ऊंचा कान्हनि। ऊंचा तॾहिं मञिबा जॾहिं हुन में असांजो स्वार्थ न हुजे। जीअं असां वटि माइक लॻल आहिनि या ॿी जेके असांखे सहायक उपकरण आहिनि, इन्हनि खे बि त कंहिं न कंहिं ठाहियो आहे। कॾहिं ख़राबु थी वेंदा आहिनि त रिपेयर करण वारो बि आहे न, जेको रिपेयर करे ॾींदो आहे। उहो केॾी वॾी मदद कंदो आहे, पर छा हुनजो इंट्रस्ट आहे मदद करण में? हू त पैसा वठंदो आहे। हू दुकानु खोले ई इन लाइ वेठो आहे कि मुंहिंजो धंधो आहे इहो, मां सभिनि जा इहे ठीकु करे ॾींदो वेंदुमि, ऐं तव्हांखे जेको करिणो हुजे तव्हां भली इन सां डीजे में यूज़ कयो, इहे उपकरण, चाहे नचण में यूज़ कयो, मुंहिंजो उन सां मतिलबु कान अथव। त ईअं ई सभु माण्हू स्वार्थ सां ई को न को कमु कनि पिया था, ऐं उन्हनि में ई दुख छुपियल आहे। उन्हनि ई कमनि में उहे ई माण्हू दुखी आहिनि। भली तव्हां पतो करे ॾिसो, भली तव्हां ऊंचे, जंहिंजो ऊंचो पैकेज हुजे उन जो बि जीवन ॾिसो। ॿाहिरां त लॻे थो, छो त माण्हुनि पैसे खे ई मापदंड ठाहे छॾियो आहे। जंहिंजो ऊंचो पैकेज उहो वधीक सुखी आहे कोन, पर इहो ठाहे छॾियो आहे। त सचाईअ खे अॼु ॿुधी वठो, सुखी उहो आहे जंहिंखे वैराग आहे। जंहिंखे वैराग हूंदो उन जा सभु कर्म निस्वार्थ हूंदा ऐं उहो सुखी हूंदो। ऐं निस्वार्थ कम कहिड़ा आहिनि? इहे ई निस्वार्थ बि हुजे ऐं सही जॻह ते बि हुजे। जीअं ही दरबार में कोई निस्वार्थ भाव सां कोई फेसबुक ते थो हलाए, कोई ॿी का न का शेवा करे थो, त इहा किथे थी लॻे? सोचे ॾिसो। इहा उते थी सपोर्ट करे असांजी जिते इन व्यास गद्दीअ तां ही अनमोल सूत्र निकिरनि था ऐं ॾाढनि जो भलो कनि था। इहो कर्म आहे सार्थक, निष्काम त आहे ई आहे,
ऐं सार्थक बि आहे। त निष्काम बि हुजे ऐं सही जॻह ते बि हुजे, सही जॻह ते बि हुजे ऐं निष्काम बि हुजे। बाक़ी भरथरी चए थो, भरथरी त हुननि जी ॻाल्हि थो करे संसार जे कमनि जी, कि न संसारोत्पन्न चरित मनु पश्यामि कुशलम विपाकः पुण्यानाम जन्यति भयम में विमर्शतः। संसार जे कर्मनि में तनक बि सुख कान्हे। संसार जे जेके बि सांसारिक कम आहिनि, अच्छा ये थिया सांसारिक कर्म। पवित्र कर्मनि में सुख आहे? क्वेश्चन आहे, उत्तर भी तो दे भरथरी। पवित्र माना धर्म कर्म, विर्त रखण, थोड़ो दान पुण्य करण। भरथरी चए थो विचार करण, अगर विचार कयूं त जेके पुण्य पवित्र कर्म भी आहिनि न, उहे दुख त कोन ॾींदा आहिनि, पर भय उत्पन्न कंदा आहिनि। पवित्र कर्म जो अर्थ आहे यश प्राप्तिअ जे लाइ, उन जे पुठियां उद्देश्य हूंदो आहे यश। सांसारिक कर्मनि जे पुठियां उद्देश्य हूंदो आहे धन। ऐं पवित्र कर्म दान करण, भंडारा करण या मदद करण, ये पवित्र कर्म भी इन जे पुठियां उद्देश्य त हूंदो आहे न यश। हा, पर कहिड़ो स्वार्थ? थोड़ो ऊंचो। हू नंढो आहे धन जो स्वार्थ, निकृष्ट। ही थोड़ो ऊंचो आहे, इन में दुख कोन मिलंदो आहे। ख़ुशी केॾी मिलंदी आहे जॾहिं उन जो सम्मान थींदो आहे ख़र्च करण वारे जो, पर उनखे भय, उन जो भय नाश कोन थींदो आहे। वो हमेशा भयभीत रहंदो आहे, किथे मुंहिंजो रुतबो घटि न थी वञे। पुण्य कर्म त कयां थो, दान पुण्य कयां थो, पर भय खां मुक्त कोन थींदो आहे। भरथरी सोचे सोचे पियो थो ॻाल्हाए हिक हिक सूत्र। त संसारी कर्मनि में सुख कान्हे, छो त धन जे लाइ कया वेंदा आहिनि, ऐं पवित्र कर्म में भय आहे, छो त यश जे लाइ कया वेंदा आहिनि। टी ॻाल्हि तो चए कि यश जे लाइ भी कोई माण्हू न करे कर्म जंहिंमें हाईलाइट भी न थिए, सुठा पुण्य कर्म करे, दान लिखी करे करे, दान पुण्य मदद लिखी करे करे, हाईलाइट थी करे न, त छा उन में सुख आहे ऐं उन में निर्भयता आहे? त भरथरी चए थो हा, उन में दुख कान्हे ऐं भय भी कान्हे। उन जो फल आहे स्वर्ग। पर उन में हिक वरी इहा ई दिक्कत आहे कि वो स्वर्ग जो सुख केवल तेसि ताईं आहे जेसि ताईं पुण्य नष्ट नथा थियनि। जेतिरो असां पुण्य कयो आहे, दान पुण्य, वो भली तव्हां ईअं बि सम्झी सघो था कि स्वर्ग हिते ई अथव। हिते ई अगरि तव्हांखे सुख मिलनि था, सुविधाऊं मिलनि थियूं, त सम्झिजो तव्हां कुझु दान पुण्य लिखी छुपी कया अथव, कंहिंजी मदद कई अथव, उन जी फलस्वरूप तव्हांखे सुख मिलनि था। त सुख मिलंदो ऐं भय भी न रहंदो, पर समय खां पोइ जॾहिं असांजा पुण्य नष्ट थी वेंदा, बैलेंस ख़तम थी वेंदो, पोइ ही सभु सुख ख़तम थी वेंदा। त हाणे इहो ॿुधायो, जॾहिं असां सुख ॾिसी ॾिसी करे पोइ सुख हलिया वञनि त पोइ छा बचंदो? दुख। त माना दुख त उन में भी लिकल आहे। भली नॉर्मल स्थिति हूंदी, पर जंहिं सुख ॾिसी वरिता एॾा, उन लाइ उहो नॉर्मल स्थिति भी दुख ई आहे। त पोइ छा में आहे सुख बाक़ी? बाली रोवे नाहे भतार, नानक दुखिया सब संसार। उहो ई त असां ॿुधी रहिया आहियूं। पहिरीं इहो त ॿुधी वठूं कि दुख छा में आहे। असां ख़ुदि ज़िम्मेदार आहियूं, इहो ई ॿुधंदासीं असां। उहे सभु कर्म छॾे ॾियूं जिन सां दुख अचे थो, आशा तृष्णा, त बाक़ी जेको बचंदो
सो सुख चऊं या आनंद चऊं। हींअर त इहो पियो थो हले प्रसंग कि माण्हू छा नथो करे धन प्राप्तिअ जे लाइ। पहिरियों उद्देश्य त इहो ई आहे माण्हूअ जो धन, बसि धन मिले मूंखे। पोइ धन पाइण में जेको जेको कर्म करे थो उन में उनजी निंड बि हराम थी थी वञे, चैन बि हलियो थो वञे, प्रसन्नता बि, ऐं उन्हनि जे चेहरे ते मुस्कान बि नथी अचे। उनखे हेॾा झंझट पालणा था पवनि ये मेंटेन करण जे लाइ। केवल हिकु सुख जी चाहना। त ॿियो नेक्स्ट श्लोक अचे थो, भर्तरी ॿुधाए थो, पढ़ूं नथा, सिधो भावार्थ खणंदा था हलूं। उत्खातम निधिशंकया क्षितितलम धमाता ग्रेर्धात्वो निस्तीर्ण सरिताम पति निरपतयो यत्नेन संतोषिता। राजा भर्तरी वर्णन तो करे कि धन पाइण लाइ माण्हू छा छा नथो करे। इहा भीतर जी ॻाल्हि आहे। सभिनीनि खे धन खपे, सभिनीनि जो पैसे में एॾो मोह आहे ऐं एॾी लालसा आहे पैसे जी, जो उन लाइ उनखे उहो लक्ष्य ई थो ठाहे छॾे कि एंड मूंखे आख़िरी बसि मूंखे पैसो खपे ऐं जेको आहे उहो मूं वटि जमा पियो हुजे। ॿाहिरां ईअं नज़र न ईंदव, ॿाहिरां त तव्हांखे वैरागी नज़र ईंदव माण्हू ऐं ज्ञानी, ॿाहिरां ग़रीब बि नज़र ईंदव कि आहे ई कोन असांखे, पर सच्चाई जेका आहे न उहा ही खोले पियो थो भर्तरी। छो त पाण गुज़री चुको आहे ऐं माण्हुनि खे ॾिसी चुको आहे ऐं पाण वैरागी थी करे त्याग करे करे पोइ माण्हुनि जा हाल ॾिसी करे पोइ पियो थो चए। त हुन भीतर ताईं ॻोल्हे वरितई माण्हुनि जी मानसिकता छा आहे। ऐं अॼु जी कान्हे, शुरूअ खां ई आहे। पैसे जे पुठियां मनुष्य चरियो लॻो पियो आहे। हाणे थोरो वर्णन थो अचे। राजा भर्तरी चए थो कि धन प्राप्तिअ जी आशा में मूं छा छा न कयो। नालो पंहिंजो थो खणे, पर इहो तव्हां सभिनि जे लाइ आहे। हीअ थो चए, छो त चाहे गुरु तेग बहादुर हुजे या ॿिया जेके संत आहिनि न, उहे वैरागी बाणीअ में ॿिए खे निशानो न ठाहींदा आहिनि, पंहिंजो पाण खे। रे मना, सुन रे मना, हे मुंहिंजा मन, तूं हरीअ जा गुण ॻाए, पंहिंजो पाण खे ई। पर उहो हूंदो आहे सभिनि जे लाइ, समाज जे लाइ। त भर्तरी बि पंहिंजो पाण खे थो चए, पर आहे सभिनीनि जे लाइ। शुरूआत तो करे इन जो कि धन पाइण जे लाइ मूं छा छा न कयो। पृथ्वी खोटी, पहाड़नि खे वञी खोटियो, पहाड़नि जा कोना कोना छाने मारिया, मोतियुनि जे लालच में समुंड में वयमि। पहिरीं ॿुधी वठो, व्याख्या कयूं था। राजाउनि जी चापलूसीअ में काई कसर कोन छॾी, शमशान में वञी करे मंत्र जपिया। छाजे लाइ? धन प्राप्तिअ लाइ। पर एॾियूं मुसीबतूं खणण खां पोइ बि हिकु फूटी कौड़ी बि सुख जी कोन मिली। कंहिंजे करे? तृष्णा जे करे। हाणे इन जो अर्थ सम्झो। अॼु इन जो अर्थ अॼु जे समय में ॿियो आहे कि धन प्राप्तिअ जी चाहना में माण्हुनि, तव्हां न, आम माण्हू न कंदो आहे, वॾा वॾा जेके बिजनेसमैन आहिनि, वॾियुनि कंपनियुनि जा मालिक, इहे ठेको खणंदा आहिनि कंहिं पहाड़ जो, कंहिं ज़मीन जो, भई सॼो ई असांजो थींदो, जेको न मां निकिरंदो सो असांजो। सरकार खे त पैसा मिली वेंदा। पोइ पहाड़नि खे खोटे करे उन्हनि खे अगरि सोन मिले त ठीकु आहे, हीरो मिले ठीकु आहे,
कुछ न भी मिले उन्हनि जी क़िस्मत आहे। ईअं ई ज़मीन में भी खोटाई कंदा आहिनि, पाणीअ में वेंदा आहिनि, समुंड में गोताखोरनि खे मोकिलियो वेंदो आहे कि वञी खोजबीन कयो, कुछ आहे उते। त जेके कमु कंदा आहिनि मज़ूर, उन्हनि खे मतिलबु कोन्हे उन्हनि शयुनि सां, उहे मालिक जे लाइ मज़ूरी करे ईंदा आहिनि, उन्हनि खे जेको मिलंदो आहे ॾींदा आहिनि। ऐं जंहिंखे मिलंदो आहे मालिक खे, अगरि कुझु मिली वियो वॾो त ठीकु आहे, न त उहो बि ओड़ो जो ओड़ो ई थी वेंदो आहे वापसि। त प्राकृतिक संसाधन खे खोटण वारा जेके आहिनि माण्हू, उन्हनि जो उद्देश्य छा आहे? पैसो। ऐं पैसो इन करे कि असांखे सुख मिलंदो, पर मिलंदो कोन अथनि, सुख कोन मिलंदो अथनि। चए थो कॾहिं न लोभ में कॾहिं असां पृथ्वी खोटीसीं कि शायदि खजानो मिली वञे। कुझु साल पहिरीं टीवीअ ते बि हले पियो कि हिकु जॻह ते खजानो आहे, उहो खोटियो वञे। हिकिड़े साधुअ चयो हो, संत चयो हुई कि मूंखे सपनो आयो आहे कि हिते खजानो आहे। मोदीअ जी सरकार कोन हुई, उहो थोरी खोटाए आहे, त उन्हनि उहो खोटाई शुरू कराई, निकितो कुझु बि कोन। त जेको साधु सभु कुझु घर ॿार छॾे चुको आहे, उहो बि त फासे पियो थो न, सलाहूं वेड़ियूं थो ॾे न कि हिते खजानो अथई, हिते हे अथई। अच्छा, राजाउनि जी चापलूसी। धन पाइण लाइ माण्हू चापलूसी तक भी कंदा आहिनि। चापलूसी मंत्रियुनि जी, नेताउनि जी, पार्षद जी, कि मतां कुझु छाजे लाइ कंदा आहिनि? सिर्फ़ु पैसे लाइ। डायरेक्ट त हू ॾींदो कोन्हे मंत्री, पर कुझु कमु हू कंदो आहे जंहिंजे मूल में पैसो ई हूंदो आहे। त भरथरी चए थो कि माण्हू छा छा नथो करे धन पाइण जे लाइ। पृथ्वी पियो थो खोटे, पाणीअ में पियो थो वञे, पहाड़नि ते पियो थो वञे, चापलूसी पियो थो करे राजाउनि जी। तव्हां त अहिड़ा साईं, आह अद्भुत, तव्हां त हीअं, तव्हां त हीअं। अॻे हिकिड़ा अहिड़ा हूंदा हुआ जिन जो कमु ई हूंदो हो गुणगान करणु, बंदी गान, उहे ॻाईंदा हुआ, राजाउनि जी सहारा कंदा हुआ, भाट। उहे सहारा करे ऐं उनखे राजा खे ख़ुशि कंदा हुआ, पोइ राजा उन्हनि खे इनाम ॾींदो हो। भागवत पुराण में राजा प्रथु थी वियो आहे। उन राजा प्रथुअ जी उस्ततीअ में जेके बंदी जन हुआ, उहे ॻाइण लॻा, ॻाए करे तारीफ़ करण लॻा। जीअं कि ॾाढा ॻाइण वारा वरसी मेलनि ते संत जी ॾाढी तारीफ़ कंदा आहिनि, भॼन ई भॼन उन जी महिमा में ॻाए, या कोई जीअरो वेठो आहे त उन जी बि महिमा। पैसे लाइ, धन जे लाइ केवल, भली हुनखे सुञाणंदा बि न हुजनि। त राजा प्रथुअ जी जॾहिं तारीफ़ था कनि त राजा प्रथु चए थो हिकु मिंट बीहो, तव्हां इहे चापलूसी छो था कयो? मूंखे पसंदि कान्हे, अॼु खां इहो सिस्टम बंदि थी वेंदो, तव्हां मुंहिंजो गुणगान कोन ॻाईंदा, इहो मूंखे पसंदि न आहे। त हुननि गुरुजन खे वञी चयो, ॻाइण वारनि, कि साईं असांजो धंधो ई इहो आहे, असां बुख मरी वेंदासीं, असां चापलूसी करे गुणगान ॻाईंदा आहियूं, असांखे पैसा मिलंदा आहिनि, राजा प्रथु त बंदि थो कराए। त गुरुजन उन्हनि खे हिकु नओं उपाय ॿुधायो बंदीजननि खे। बंदीजन माना ॻाइण वारा। उन्हनि खे गुरुजन चयो कि हीअं कयो, तव्हां हाणे पंहिंजी कविता में ईअं ॻाइजो कि असांजो राजा प्रथु महान कम करे, कया कोन अथई, महान कम करे, धर्मी राजा राज करे, प्रजा सुखी बसे। ऐं हीअ पृथ्वी, उन राजा प्रथुअ जे नाले सां ई पृथ्वी जो अखर पियो आहे। त असांजो राजा महान कम करे, जीअं पृथ्वी शोभायमान थिए, ईअं ॻायो।
पोइ उन्हनि ईअं ॻाइणु शुरू कयो त राजा चई हा इन में का आपत्ति कान्हे, इन में का दिक़त कान्हे, इहो ई था चवनि, मूंखे प्रेरणा था ॾियनि कि अॻिते कमु कयो, तव्हांखे करणा आहिनि, हीअ त पाण मुंहिंजो उत्साह वधाइनि था, अहंकार नथा भरनि। त उहो त सम्झ में अचे थो, पर माण्हू जंहिंमें गुण आहिनि बि कोन, उन जा बि गुण पियो थो ॻाए, छाजे लाइ? धन जे लाइ, पैसे जे लाइ, ऐं ॾियण वारा ॾियनि बि पिया था। मंत्र, ॾाढा माण्हू मंत्रनि जो सहारो ऐं तंत्रनि जो सहारो पिया वठनि, अहिड़ा बि आहिनि समाज में। तव्हां भली चवंदा हाणे कोन्हे, पर रूप त मटिजी वियो। अगरि कोई निर्मल बाबा वटि पियो थो वञे ऐं निर्मल बाबा हुनखे चएसि थो हीउ कमु कर, त इहो बि मंत्र तंत्र जो सहारो थी वियो न। ॾस पंध बि माण्हू छाजे लाइ थो वठे? धन जे लाइ, ऐं धन ई सभिनी अनर्थनि जो कारण थो थिए, पोइ दुख जो मूल थो थी वञे। जंहिं कम लाइ आयासीं उहो विसरी थो वञे। मतिलबु नीच नीच कम पियो थो माण्हू करे, छाजे लाइ? धन पाइण जे लाइ। ऐं जलेबियुनि में या ॿियनि पंथनि में माण्हू छो पियो थो वञे? मूल में छा आहे? धन, कि मुंहिंजो पैसो वधंदो, मुंहिंजी संपत्ति वधंदी, धंधे में बरकत थींदी। मूल त कारण इहो ई आहे। त इहे भरथरी चए थो कि माण्हू छा छा कोन पियो थो करे इन जे लाइ। ॿियो सलोक था खणूं पाण, 5 नंबर। 5 नंबर सलोक में भरथरी चए थो इहो ई कि धन पाइण जे लाइ माण्हू अनेक दुर्गम एवं कठिन जॻहियुनि ते बि वियो। इहो इन जो अर्थ इहो आहे, पंहिंजो शहर छॾे, पंहिंजो घर छॾे ॿिए देश में वियो माण्हू धन जे लाइ। हीअ सुठी ॻाल्हि त कान्हे, पर तव्हांखे सुठो करे ॿुधाईंदव माण्हू कि कमाइण लाइ पुटु, कमाइण बि न चवंदव। ॿार खे पैकेज मिलियो आहे, सुठो ऑफर मिलियो आहे, त हुनखे घर अची करे गुलनि ते चाढ़े करे हुनखे वठी विया आहिनि उते, ईअं ॿुधाईंदा आहिनि माण्हू। पर सच्चाई छा आहे कि हू लोभ जे करे, धन जे लोभ जे करे उन माउ पीउ खे बि छॾियो, घर बि छॾियो, शहर बि छॾियो, ऐं जेके ॾिण वार थींदा आहिनि से बि उन छॾिया, पंहिंजो देश ई उन छॾे ॾिनो। सच्चाई इहा अथव। भरथरी थो चए कि माण्हू अनेक दुर्गम ऐं कठिन जॻहियुनि ते वियो धन जे करे। सिर्फ़ पैकेज, अॼु जे ज़माने में चऊं पैकेज, के ऑस्ट्रेलिया, के कनाडा, के अमेरिका, पैकेज आहे भाई, पैकेज, पैकेज कान्हे। अॻे ज़मानो हूंदो हो कि माउ पीउ ॿार, धीअ त छॾियो, धीअ जो त नालो बि कोन हूंदो हो कि इहा ॿाहिरि वञे, पुट खे बि कोन मोकिलींदा हुआ। अॻे ज़माने में माउ पीउ भली 4 ॿार पुट हुजनि त बि न, असां कोन मोकिलींदासीं पंहिंजी अखियुनि खां परे। हाणे माउ पीउ था चवनि बेटा तयारी बढ़िया हले पई हितां निकिरण जी, घरां निकिरण जी, सुठो सुठो बढ़िया, प्रतिभाशाली थिजां, महिनत कजां, सत्संग वत्संग न कजां, पढ़ाई ॾे ध्यानु ॾे, पैसा असां जुगाड़ कंदासीं तुंहिंजी फीस लाइ, तूं बढ़िया कमाए वञ, ॿिए देश में पहुच। पोइ कोई उनखे समझदार माण्हू चए त पंहिंजे ॿार खे मोकिलियो त था छाजे लाइ? पोइ चवंदा सुख, असांखे बि सुख ॾींदा न। अरे जंहिं तोखे हींअर सुख कोन ॾिनो तोखे पोइ सुख ॾींदई। पोइ चवंदव पाण ई ख़ुशि हुजनि बाबा, पाण ई सुखी हुजनि। अरे पाण बि सुखी किथे आहिनि? ॿाहिरि भरथरी थो चए ॿाहिरि वञी बि हासिल कुझु कोन थियो, कुझु कोन। तव्हां चवंदा पैकेज पोइ केॾां वियो बाक़ी? अरे पैकेज तुंहिंजो 14 लखे जो हुजे साल में,
या 14 करोड़े जो हुजे, हासिल छा थियो? धन, असली संपत्ति किथे आ? सुख किथे आ? तू रुगो धन जी आंकड़ा बि तो ॿुधाई असांखे, बेवकूफ़ीअ जूं ॻाल्हियूं। सुख किथे आ? शांति किथे आ? धर्म किथे आ? ऐं हयाती त गुज़री वेंदी, त जंहिं लक्ष्य लाइ आयो उहो किथे आ? बस माण्हू हिकु ई पकड़े वेठा आहिनि, पैकेज, आंकड़ो पकड़े वेठा आहिनि। हाईएस्ट पैकेज घणो थींदो आहे? तव्हां घणो ॿुधो अथव अॼु ताईं? 7 करोड़ न, मां 13 करोड़ ॿुधो आहे। दिल्लीअ में हिकु छोकिरीअ खे 13 करोड़ पैकेज, उन लाइ कंपनीअ हिकु ॿी छोकिरीअ खे बि नौकरी ॾिनी। हिकु ॿी, उन छोकिरीअ खे कहिड़ी नौकरी? कि जेका 13 करोड़ वारी आहे न, तूं हिन सां गॾु हुजे, हिन जे दिमाग़ में का आइडिया अचे, तूं नोट करे छॾ। एॾी उहा उन्हनि जे लाइ उपयोगी आहे। कंहिंजे लाइ? कंपनीअ जे लाइ। उहा को हूंदी इंटेलिजेंट। असांखे त कोई 13 रुपया बि कोन ॾींदो, असांजे हिननि वीचारनि जा। न को कोई नोट कंदो, न को ॿुधंदो। थियनि था नोट, उहो अलाए कॾहिं उन प्रगट थिए। भरथरी एॾा साल पहिरीं कई, अॼु था प्रगट थियनि सिते। न त कोई सिंधी दरबारुनि में थोरी चर्चा थींदी आहे वैराग शतक ते। इहे अलाए कॾहिं थियनि। इहो पैकेज आहे तव्हांजो। अरे पर 13 करोड़ बि हासिल छा थियो? भरथरी तो चए कुझु न। धन खे न ॾिसो कि धन हासिल थियो, त उन सां छा हासिल थियो? धन सां उन खां त हू सुठो आहे जेको मज़ूरी करे बढ़िया पंहिंजे घर ॿारनि सां वेठो आहे, 500 रुपया कमाए थो ऐं दाल रोटी बढ़िया खाई, चकर बि थो ॾे, रोटी खाई पंहिंजे एरिया में, ऐं सुठी निंड उनखे अचे थी, सुम्ही थो पए, कॾहिं घुमण बि थो वञे। इहो तव्हां सोचींदा आहियो कि घर, मकान, दुकान, कपिड़ा, अरे सुख किथे था ॾियनि इहे कपिड़ा? अंत समय ते सभु लाहे करे उहो ई पाईंदा न, सभिनि जे लाइ हिकु ई त आहे ड्रेस। त अनेक दुर्गम कठिन जॻहियुनि ते बि कुझु हासिल कोन थियो। पंहिंजे कुल जी मर्यादा जो अभिमान बि माण्हूअ त्यागे करे चाकरी कई। न त हर कंहिंजो हिकु कुल आहे, खानदान आहे, जंहिंजो गौरव हुजणु खपे। असां सिंधी लॻभॻि क्षत्रिय आहियूं, असांजा वॾा पूर्वज क्षत्रिय रहिया आहिनि। पर उहो सिंधी कॾहिं कंहिं घटि जात वारे जे अॻियां पियो थो झुके, चमचागिरी पियो थो करे। छाजे करे? धन जे करे। ऐं अपमानित बि पियो थो थिए। जीअं कांव थींदो आहे न, कांव, उनजी उपमा थो ॾे कि आख़िरीअ में माण्हू कांव वांगुरु अपमानित थी करे हली थो अचे। हिकु कंपनी न, वरी ॿी कंपनी, या तृष्णा आहे कि हिन कंपनीअ में हाणे घटि पैकेज आहे, ॿीअ में वॾो ऑफर आयो आहे, हाणे ओॾां था वञूं। त कांव वांगुरु हिकु घर छॾे ॿिए घर में पियो थो माण्हू वञे, ऐं चमचागिरी बि पियो थो करे। धन जे लोभ में जी हज़ूरी, कंहिंजी जेको लाइक़ु बि कोन्हे तारीफ़ जे, उनजी बि तारीफ़ पियो थो करे, न चाहींदे बि। पर उहो बॉस आहे, मथे आहे, भले घटि जात जो आहे, लक्षण कोन अथसि, पर उनजे अॻियां सर करे पियो थो। त इहा छा, इहा शान जी ॻाल्हि आहे छा? पर ही शान सां ॿुधाईंदा आहिनि सभु माण्हू। तव्हांजा बि हूंदा ॿार, शान सां ॿुधाई। शान सां न ॿुधाइजो, महिरबानी करे चइजो मजबूरी आहे, लोभ छुटे नथो। राजा भरथरी बि चए थो, तृष्णा पीछो नथी छॾे, तृष्णा पुठियां पइजी वई आहे। तृष्णा खे चए थो, हे तृष्णा, हाणे त जिंद छॾ, तो मूंखां छा छा न करारायो, नीच नीचनि जी बि सेवा करारायई। मां पंहिंजो गौरव छॾे करे, पंहिंजो स्वाभिमान छॾे करे उते उते वञी झुकियमि, सिर्फ़ु तुंहिंजे करे, तो मूंखां इहो सभु करारायो।
हाणे अचो भजन गायूं। थोड़े में मन कर गुजरान, घुर्ज घणी खां कर तू पासो। थोड़े में मन कर गुजरान, थोड़े में मन कर गुजरान, घुर्ज घणी खां कर तू पासो। घुर्ज घणी खां कर तू पासो। घुर्ज घणीअ में दुख ई दुख आ, घुर्ज घटाइण में सब सुख आ। घुर्ज घणीअ में दुख ही दुख आ, घुर्ज घटाइण में सब सुख आ। घुर्ज चित खे कन परेशान, घुर्जूं चित खे कन परेशान। दीन बणाइन ॾई दिलासो, दीन बणाइन ॾई दिलासो। दीन बणाइन ॾई दिलासो। थोड़े में मन कर गुजरान, थोड़े में मन कर गुजरान। आशा तृष्णा मोह वधाए, पाण छॾियो तो पाण फासाए। आशा तृष्णा मोह वधाए, पाण छॾियो पाण फसाए। समझो सुपने जीअं समान, समझो सुपने जीअं समान। कह में करना ममता मासो, कह में करना ममता मासो। थोड़े में मन कर गुजरान, घुर्ज घणी खां कर तू पासो। घुर्ज घणी खां भोजन वस्त्र जी आहे जरूरत, तंहिंजी झटपट थिए थी पूरत। भोजन वस्त्र जी आहे जरूरत, कंहिंजी थी पूरत। शौक़ सवाद छॾे समान, शौक़ सवाद छॾे समान। बंधन टोड़े थी खुलासो। थोड़े में मन कर गुजरान, थोड़े में मन कर गुजरान। मानुष जन्म अनमोल मिलियो थई, पूर्व जन्म जो भाग खोजो थई। मानुष जन्म अनमोल मिलियो थई, पूर्व जन्म जो भाग खोलियो थई। व्यर्थ की न विञाए अजान, झूठे जग जो ॾिसी तमाशो। झूठे जग जो ॾिसी तमाशो। थोड़े में मन कर गुजरान, घुर्ज घणी खां कर तू पासो। घुर्ज घणी खां कर तू पासो। कूड़ कपट कहलाए न कर तू, भाव भगत साहिर दो भर तू। कूड़ कपट
बसंत पाए आत्म ज्ञान, वासुदेव में कर तू वासो, वासुदेव में कर तू, थोड़े में मन कर गुजरान, गुर्ज घणी अखां कर तू पासो, गुर्ज घणी अखां कर तू पासो। तो थोड़े में भी कम थी सके तो आनंद मिली सके तो, विश्राम मिली सके तो, शांति मिली सके थी थोड़े में भी। ऐं ओतिरो त कंदासीं न, ओतिरो त प्रयास कंदासीं जंहिंसां ज़रूरतूं पूरियूं थियनि। ज़रूरतूं हाई फाई न, सामान्य ज़रूरतूं। त भरतरी चए थो हिन 5 नंबर श्लोक में कि असां छा छा न कयोसीं धन कमाइण लाइ। वरी अॻिते 6 नंबर श्लोक में भी इहो ई कि दुष्ट जननि जी सेवा कंदे उन्हनि जा ताना ऐं ठठोलियूं भी सहियूं। महात्मा विदुर महाभारत में हो, दुर्योधन विदुर खे ॾाढो घटि वधि ॻाल्हाईंदो हो। विदुर जहिड़ो महात्मा धर्मराज जो अंश हो वो जॾहिं बि का सलाह ॾे भले जी दुर्योधन खे, धृतराष्ट्र पियो बसि ॾिसंदो हो, चवंदो कुझु कोन हो दुर्योधन खे। त दुर्योधन चई ॾींदो हुअसि कि तूं दासी पुत्र आहीं, तूं विच में न ॻाल्हाए। भुलिजी वेंदो हो वॾे नंढे जो। त वो विदुर जहिड़ो महात्मा भी सहन कंदो हो इन्हनि दुर्योधननि जहिड़नि जो, छो त उन्हनि जो एहसान हो। पोइ आख़िरी में विदुर भी वो छॾियो हस्तिनापुर ऐं छॾे करे हली वियो युद्ध थियण खां पहिरीं। पर पितामह भीष्म को न छॾे सघियो, द्रोणाचार्य न छॾे सघियो कौरवनि खे, न कृपाचार्य। जॾहिं युद्ध शुरू थियो न, आमने सामने सेनाऊं बीठियूं हुयूं, त हिकु घटना थी। युधिष्ठिर जेको हो पांडवनि जे तरफ़ां, उहो रथ तां लही करे साम्हूं सेना में पंहिंजे पितामह इन्हनि पूर्व आदरणीयनि वॾनि खे प्रणाम करण वियो, आशीर्वाद वठण वियो। त कंहिंखे कंहिंखे प्रणाम कयईं, पितामह भीष्म खे, द्रोणाचार्य खे, कृपाचार्य खे ऐं मामा शल्य। सभिनी ॾाढा प्रसन्न थी करे हिन खे आशीर्वाद ॾिनो कि हिन वक़्त भी मर्यादा में आहे। पर मूंखे जेको ॿुधाइणो आहे, उन्हनि चइनी न हिक ई ॻाल्हि कई, चइनी न, लिखियल अथव महाभारत में, श्लोक ई सेम टू सेम श्लोक। पहिरीं पितामह भीष्म खे चईं, युधिष्ठिर तूं धर्म ते आहीं, तव्हां सभु भाउर सही आहियो, असां अधर्म जो साथ था ॾियूं, कारण सिर्फ़ु इहो आहे धन। छो त मां अगरि हिन खे छॾींदुमि दुर्योधन खे त मुंहिंजी का वैल्यू न रहंदी, धन दौलत सभु मूं वटि हितां ई थो अचे, पर मुंहिंजो आशीर्वाद तोसां गॾु आहे। द्रोणाचार्य भी इहा ई ॻाल्हि चई, सेम श्लोक, कि मनुष्य धन जो दास आहे। धन मनुष्य जो दास कान्हे, पर मनुष्य गुलाम आहे धन जो। त असां हिन जा गुलाम आहियूं, दुर्योधन जा। इहा ई ॻाल्हि कृपाचार्य भी चई ऐं शल्य भी चई। इन जो मतिलबु माण्हू धन जो केॾो दास आहे, जो जेके दुष्ट खल लखरायो आहे, खलालप आहे। खल माना उहो माण्हू जेको बेइज़ती कंदे देर न करे, अभिमान में भरिजी करे ख़राब वचन ॻाल्हाए ऐं कंहिंजी बि बेइज़ती करे, अहिड़े खल जी चाकरी करणी पए ऐं उन जा ताना बर्दाश्त करणा पवनि, माण्हू उहो बि कंदो अगरि उनखे धन मिले त। का वॾी ॻाल्हि कान्हे, तव्हांखे शायदि न हूंदी जानकारी, या तव्हां न कंदा हूंदा ईअं,
पर अगरि वॾो ऑफर मिले न, वॾो पैकेज, त माण्हू कंदो, छो त धन उन लाइ सभु कुझु आहे अॼु जे मनुष्य लाइ। पर तव्हां सोचे ॾिसो, धन वॾो आहे या इज़त वॾी आहे? धन वॾो आहे या असांजो विश्राम, शांति ऐं पंहिंजो स्वाभिमान वॾो आहे? छा वॾो आहे? पर थी छा रहियो आहे वॾो? धन। समाज में थोरी नज़र घुमायो ऐं पंहिंजे अंदरि बि चेक कयो, असां कंहिंखे वॾो ठाहे वेठा आहियूं? जलेबियूं छा पिए थियूं कनि? कंहिंखे बि भॻवानु छो ठाहे छॾनि? ऐं उहे जलेबियूं दादियूं बेइज़ती बि कंदियूं आहिनि। हिन जेके सत्संग ॿुधण अचनि, अगरि का नंढी ग़रीब आहे त उनखे ताना बि हणंदियूं, मज़ाक बि उॾाईंदियूं। उहो छो पिए थी ॿुधे? छा ज्ञान लाइ? मारियां अगरि कंहिं चयो कि ज्ञान खपे वीचारीअ खे, न, उनखे ख़ुदि लोभ आहे कि एॾी दादी एॾो बंगलो ठाहे वई आहे त मूंखे बि कुझु न कुझु ठही वेंदो, मुंहिंजो बि। सभु ख़बर आहे, मूंखे भरतरी पियो थो ॿुधाए कि सभु लालच जे करे वेठा अथई, चापलूसी वापलूसी कनि था न। भगवान जी, हमारी दादी भगवान है, मन में लोभ वेठो अथई इन जे बि। ही सभु पियो थो ॿुधाए भरतरी। छो त हिन सुञाणे वरितो थोरे में ई कि माण्हू सिर्फ़ु पैसो पैसो पैसे जे ई पुठियां हू चरियो लॻो पियो आहे। पोइ नाला मटे छॾींदो आहे, लालच खे नओं नालो ॾेई छॾींदो आहे, पैकेज। पंहिंजी लालच खे, पंहिंजी उन जेको चापलूसी कंदो आहे उनखे कुझु ॿियो नालो ॾेई छॾींदो आहे, सेवा। कैरियर ठाहिणो आहे, चापलूसीअ खे छा नालो ॾींदो? सेवा। भई असां त निष्काम सेवा, असां त झुकंदा आहियूं भाई, असांखे भई डपु लॻंदो आहे इन्हनि खां। मां तव्हांखे कॾहिं ॾकायो आहे छा? पर तव्हां ख़ुशि बि उन्हनि सां ई आहियो जेके तव्हांखे ॾकाइनि, वहम विझनि ऐं लालच ॾियनि। मेन त लालच, लोभ ॾियनि जेके। इन में ॾाढो वॾो नुक़सानु थी रहियो आहे माण्हूअ जो। माण्हूअ खे पतो ई नथो पए कि मां धन जे लालच में छा छा विञाए रहियो आहियां, छा छा न कयो। इन्हनि खल दुष्ट माण्हुनि जी सेवा करे उन्हनि जा ताना बि ॿुधंदो आहे माण्हू, उन्हनि जा कटाक्ष व्यंगात्मक वचन बि ॿुधंदो आहे, मन में रुअंदो बि आहे। भरथरी थो चए, मन में रुअण बि ईंदो अथसि, पर पंहिंजे रुअण खे दॿाए करे ॿाहिरां मुस्कुराए करे हलंदो आहे। अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे कि तव्हांखे, मां उन्हनि खे थो चवां जेके ईअं कंदा आहिनि, अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे जो पंहिंजे दुख खे लिकाए करे, फीलिंग्स खे दॿाए करे ॿाहिरां मुस्कुराए करे सहन पिया था कयो। धन जे करे। धन तव्हांखे छा ॾींदो? सोचो त सही, कंहिं बि कोन चयो आहे कि धन बुरो अथई या धन जी लालच छॾ, न, सभु पिया था चवनि पैसो ई सभु कुझु अथई। इन जो कारण बि थो ॿुधाए भरतरी कि छो माण्हूअ खे एॾो धन में मोह आहे, छो धन जे पुठियां चरियो आहे। इहो असां सुभाणे ॿुधंदासीं। त हिते असां रखूं था। बोल जगत गुरु श्री चंद्र भगवान की जय।